अक्सर करे घणा माण्हू चवंदा त औरत खे अकुलु कोन्हे को, पर जिथे औरत जो दिमाग़ु कमु कंदो आहे उते कंहिं मर्द जो दिमाग़ु न आहे कमु कंदो। अॼु उन ते हिकु वीडियो आहे। हिकु ग़रीब शख़्स हुयो, पोइ हुन शादी कई। उनजी ज़ाल जेका सफ़ा ख़ूबसूरत हुई, जीअं असां हिकिड़ो सिंधी में पहाको ॾींदा आहियूं त अलाह पाण वेही ठातो आहे हिनखे, यानी अहिड़ी सुहिणी हुई। पोइ हुन उते गुज़र सफ़र कोन पियो थिए पंहिंजे उन शहर में, या लॾे वञा वरी ॿिए कंहिं शहर में वञी वियां। पोइ त लॾो खणी हिकिड़े ॿिए शहर में अचे वेठो, या हिन शहर में त आयो हा, हाणे वञी बादशाह सां मिलां, मथां कोन वटि को रोज़गार हुजे। वरी बादशाह सां वञी मिलियो। बादशाह खे चई मां तव्हांजे शहर में नओं लॾे आयो आहियां, को कमकार आहे तव्हां वटि त मां कयां। बादशाह जो अहिड़ो कमकार त आहे कोन असां वटि, पर असां ॾिसी तोखे त वणती ॾींदासीं, 2 ॾींहं सब्र कर। हुनजो ठीकु आहे। हिते हिन पंहिंजे वज़ीर खे, कोटवार खे, सभिनि खे चई त नओं माण्हू लॾे आयो आहे, हिन जी जांच त कयो घणा माण्हू हुन कीअं आहिनि, पोइ कमकार को ॾिसो आहे त पोइ हिनखे ॾियो। पोइ चवंदा आहिनि त वज़ीर बि हरामी हूंदा आहिनि घणा। वज़ीर अचे, नज़र फेराई, हो त ग़रीब माण्हू हुयो, एतिरो परदो त हुयो कोन। वज़ीर जी का नज़र पइजी वई हिन जी माई ते। अचे बादशाह खे ॿुधाई त इन ग़रीब शख़्स जी ज़ाल एॾी सुहिणी आहे, एॾी सुहिणी आहे, जंहिंजो को अंदाज़ो कोन्हे को, तव्हांजे महलात में बि कोन हूंदियूं अहिड़ियूं, जहिड़ी एॾी सुहिणी आहे हिन जी ज़ाल। जे वज़ीर पोइ हिमत कयो, हिन को कमकार को ॾियो। चई त ठीकु आहे, बसि कमकार हुजे न हुजे हिनखे पघार ॾियो बसि, पोइ सोचींदासीं अॻिते वरी। ओॾी महिल कोटवार खे चई वञो वठी आहे हुनखे। कोटवार अचे, दरवाज़ो खड़काए थो, निकिरी आयो। कोटवार जो ॾिठी हुनजी ज़ाल, उहो बि उते बेमान थी पियो, चई एॾी सुहिणी हिन जी ज़ाल। वठी अची बादशाह सलामत तव्हांखे घुरायो आहे। आयो अचे बादशाह जे पेरें पियो। बादशाह जी उहा ॻाल्हि ॿुधो, जॾहिं बि असांजो कमकार को थींदो ॿाहिरि हेॾे होॾे, पोइ तोखे त मोकिलींदासीं, तुंहिंजी पघार हाणे शुरू आहे। बसि रोज़ु अचिजांइ हिते, ओता कमो थी मोटी वञे ज़रूरी, मथां को अहिड़ो कमकार सां तोखे ॿुधाईंदासीं। चईंदासीं ठीकु आहे। चई हिनखे 2-3 रुपया ॾेई बि छॾियो, कुझु अन्न बि हिनखे ॾियो। हाणे हिनखे 2-3 रुपया ॾिनो, बि अन्न बि ॾिनो हुनखे। खणी आयो घर। ज़ाल हिन खां पुछा कयो, ॾे हाल वाल कहिड़ो कमकार थो करीं? चई बादशाह मूंखे रखियो आहे पाण वटि, चई त जॾहिं को कमकार पियो आहे तोखे पोइ ॿुधाईंदासीं, हाणे तुंहिंजी पघार शुरू आहे। हे अन्न बि ॾिनई, कुझु पैसा बि ॾिनई। चई हलो ठीकु आहे। कुझु ॾींहं गुज़रिया, उन बादशाह जी माउ बीमार थी पई। कई हकीम तबीब आया, दवा दारू हुनजो थिए पियो। हुननि ॿुधायो त को अहिड़ो पखी ॿुधायो, चई उन पखी जो वह जेका आहे उहा खपे, ऐं उनजो तेल ठाहे हिन मालिश कंदव तॾहिं हे ठीकु थींदी। हुन त माण्हू उहो मोकिले छॾियो हुनजे लाइ। हिन चयो हाणे कीअं कयूं, हिन ग़रीब शख़्स खे कीअं कढूं, हाणे ॿाहिरि कान्हे ॿाहिरि कढूं हिनखे जीअं महीनो ॾेढ लॻी वञे, असां पोइ हिते कमु ठपे वठूं, हिन जी माई ताईं पहुचूं। हिते वज़ीर कोटवार वेही सलाह कई, चई हाणे हकीम अचनि था पिया घणा ई, हिकिड़े हकीम खे पैसा था ॾियूं, पोइ कचहरी में चई इहा ॻाल्हि करी त भाई हिकिड़ा 4 हिकिड़ा जानवर आहिनि जंहिंजो नामूनो जेको आहे पखियुनि वारो आहे, पर आहिनि जानवर कारे कलर में हूंदा आहिनि, त उहे 4 जानवर खपनि। पोइ उन्हनि जी वह कढी, कुई उन्हनि जी वह कढी, उनजो तेल जेॾी महिल थींदो उनजी मालिश कबो, तॾहिं तुंहिंजी माउ ठीकु थींदी। बसि इहा ॻाल्हि करे वञे। घुरायूं हिकिड़े हकीम खे, उहो आयो, उनखे 2-3 रुपया खीसे में विधऊं। चई हाणे तूं महिलात में थी मोटी जे कचहरी में हीअ ॻाल्हि कजांइ। चई ठीकु आहे। हाणे उहो ग़रीब शख़्स बि वेठो हुते कचहरी में। जॾहिं हकीम थी मोटी आयो, चई बादशाह सलामत ॻाल्हि हीअं, तूं वटि आहे कोई अहिड़ो माण्हू त पोइ उहो वञी उतो खणी वञी 4 जानवर आहिनि, पर आहे नामूनो हुनजो पखियुनि वारो, पर हुनखे पखियुनि वारा लॻल आहिनि ऐं क़िस्मे क़िस्मे जा। उहे 4 जानवर उतां आणे, पोइ उन्हनि जी वह जेका आहे उहा कढी रिझाए, पोइ उनजी मालिश थींदी, तुंहिंजी माउ खे तॾहिं ठीकु थींदी। ये अथई को माण्हू अहिड़ो त पोइ मोकिल। बादशाह ठीकु आहे, तव्हां ॾिसूं था। हकीम त हलियो वियो। हेॾे होॾे ॾिसी वज़ीर ऐं कोटवार, ॿियो मुंशी हुनजो, इन टिनि चयो बादशाह सलामत हे जो आहे। हिन चयो न को बि कमकार हुजे मूंखे ॿुधाए, मां करे ईंदुसि। हिनखे था मोकिलियूं, पैसा ॾोकड़ हिनखे जाम ॾियूं था, पंहिंजे घर ॾियो वञे किथे वञी ॿेला आहिनि, झंग आहिनि, वञी ॾिसे उतो वञी पकिड़े खणी अचे 4 जानवर।
हिन जो ठीकु आहे मां घरों थी जा अॻ में घर मां सलाह कयां पोइ सुभाणे मां पोइ निकिरंदुसि। आयो घर अची राति जो पंहिंजी ज़ाल खे ॿुधाईं चई त हीअ ॻाल्हि हेतिरी आहे। हिते ज़ाल सोचियो त 4 जानवर आहिनि, उन्हनि खे पखियुनि वांगुरु खंभ आहिनि, रंग 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 जा, उनजी वह निकिरंदी और तेल जी मालिश थींदी, कुराड़ी ठीकु थींदी। चई इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई, मां बि पंहिंजे वॾनि कुराड़नि सां वेहंदी हुयसि, कचहरी में ॿुधंदी हुयसि, पर अहिड़ी त ॻाल्हि मां ॿुधी कान। हे तोसां को ॿियो को हे चकर करे रहिया आहिनि, तॾहिं हिननि को अहिड़ो प्लान कयो आहे। चई पोइ हाणे छा कयां? चई हाणे हीअं कर, बादशाह खां पैसा वठे, बादशाह खे चए मूंखे मज़दूर ॾे, मां घर में खूह खणायां, छाकाणि जो असां परदे वारा माण्हू, पोइ मुंहिंजी माई काॾे अकेली वेंदी ॿाहिरि पाणी जे लाइ, मूंखे खूह खणाए ॾे हेठि, पाणी धाणी घर में हुजे, पोइ मां वेंदुसि। मज़दूर बि वठी अचो ऐं पैसा बि कुझु वठो न को, पोइ तूं वञजांइ। चई ठीकु आहे। अचे बादशाह खे, जे बादशाह ओॾी महिल 4 मज़दूरनि जा 8 मज़दूर नईंसीं। मज़दूर खे सिरूं को छा अचे शुरू थियो कमु हेठों खां वठी, जेसि ताईं पाणी जो हुयो दंग, पाणी जेॾी महिल अचणु शुरू थियो खूह में, उते हिन ठहिराए, उन पाणी जे जिते ख़तमु थिए पियो उते वरी हिकिड़ी सिरंग ठहिराए छॾियईं, जंहिंमें माना 1-2 खट अंदरि जीअं पवे, जीअं माण्हू पाणी में अंदरि वञे त वरी अगरि बुॾे न, वरी माण्हू ओॾे जीअं टपी वञे जीअं उते वेही रहे वरी, यानी खूह में अंदरि ई। उन्हनि मज़दूरनि खे हिन 5 नामुनि सां ठहिराए छॾी। चई हाणे ठीकु आहे। आयो जी बादशाह सलाम, मां हाणे वञा थो। चई ठीकु आहे तूं वञ। ज़ाल खे चई मां हाणे हलां थो, हाणे पोइ हिते ई पार अथई, इहा आहे त पोइ हिते ई पार अथई, पर हाणे ॾिसूं आहियां मां जीअं बांदनि जे झटे में, मां त वस कंदुसि पाण खे बचाइण खां, पर हाणे ॾिठो वञे त छा थो थिए, ॿी वाह बि कान्हे का, तोखे वञिणो बि पवंदो। पर ॼाण ॻाल्हि ॿुध, तूं हाणे वञ सिधो मुंहिंजे पेकनि ॾे, पोइ मां तोॾे न्यापो जॾहिं मोकिलियां पोइ तूं अची जांइ, तूं उते वञी वेही रह। चई जानवर मां पाण हथु कंदुसि, तूं वञी मुंहिंजे पेकनि वटि वञी वेही रह, मां जानवर मां बंदोबस्ती कयां। चई ठीकु आहे। उहो त हलियो वियो। हिन छा कयो, उन खूह जे मथां हिकिड़ी खट रखे छॾियईं अहिड़े नमूने सां जंहिं खट बि बीठी आहे ऐं खूह ॼण बंदि लॻो पिया, खूह ज़ाहिरी कोन्हे। जंहिं 2-3 ॾींहं गुज़रिया त बादशाह जे निकितो। बादशाह जो हाणे वञा मोकिलियो आहे। आयो सिधो माई खे, चई ॻाल्हि ॿुध, तूं एॾी ख़ूबसूरत हुई, तूं हिते छा थी करी हिन ग़रीब वटि, तुंहिंजी जाइ मुंहिंजे महलात में आहे। चई बादशाह तुंहिंजी बि ॻाल्हि सही आहे। चई तव्हां जहिड़ी ख़ूबसूरत हुनखे अलाह ठातो आहे असां बादशाहनि जे लाइ, तूं हिन ग़रीब वटि छा थी करी? चई बादशाह तुंहिंजी बि ॻाल्हि सही आहे इहा बि। चई जेके हे तुंहिंजा हाणे कपिड़ा आहिनि, हे तव्हांजो खाधो आहे, हे तुंहिंजो घरु आहे, हे तुंहिंजे शान वटो न आहे। चई बादशाह इहा बि ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। चई पोइ हाणे तूं छा थी चवीं, हली थी मुंहिंजे महलात में, या का ज़बरदस्ती मां कयां, तुंहिंजो मुड़ुसु हाणे मोटंदो ई कोन। चई बादशाह इहा बि तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर हाणे हीअं कर, वेही माण्हू हाल वाल कंदो आहे, कचहरी कंदो आहे, तूं बादशाह आहीं। चई बादशाह इहा बि तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, पर हाणे हीअं कर, वेही माण्हू हाल वाल कंदो आहे, कचहरी कंदो आहे, तूं बादशाह आहीं। हाणे बीठी जाइ ते कुझु थींदो आहे छा? प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं माण्हू वेही कंदो आहे, प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं। अचे वेह त प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं पोइ थींदियूं, पोइ तूं जीअं चयो तीअं कंदासीं। हुन चयो त लॻे थो ठही वई आहे मूंसां। चई ठीकु आहे मां वेहां थो। चई वेह हिन हंध जे मथां वेह। पोइ जीअं जो हंध जे मथां जो वेठो, खट ईअं ई ऊंधी थी पई, बादशाह जी खूह में किरियो। खूह में जो किरियो, अचे फतड़ी फतड़ी वरी वञी सिरंग में थी वेही रहियो, पाणी को त ॿाहिरि निकिरी वेही रहियो। हाणे अंदरि वरी मथो हिन खट ठाहे ठीकु करे छॾी। हाणे हे छा पई करे, खाधो पीतो उतां रसनि जे ज़रिए हुनखे उते ॾिए पई जीअं ज़िंदह रहे। 2 ॾींहं गुज़रिया, वज़ीर चयो त बादशाह वियो एॾे तरी मोटियो ई कोन, वॾे खे मज़र में अलाए छा, मां बि वञा को मज़ो वठां, भई हेॾी ख़ूबसूरत आहे न, बादशाह अलाए काॾे हलियो वियो, ज़ाहिर ई कोन्हे, मां वञी खड़कायां त भला। वज़ीर अचे दर खड़कायो। चई केरु? चई मां वज़ीर आहियां। चई हली आयो। वज़ीर चयो ॻाल्हि ॿुध, हेॾी तूं ख़ूबसूरत थी, तुंहिंजी जाइ असां वटि आहे, हिन ग़रीब वटि छा आहे, हिन वटि कुझु बि कोन्हे को। चई वज़ीर तुंहिंजी ॻाल्हि सही आहे इहा। चई तूं मूं वटि हल, ॾिस त कीअं तूं हिंदोरनि में थी लुॾी, हिते तव्हांखे छिगल खटूं अथव, इन ते थी सुम्ही। चई वज़ीर इहा बि ॻाल्हि तुंहिंजी सही आहे। पोइ चई हाणे छा थी चवीं? जे हली नथी त भला हिते ई भला पियो कमु हले असांजो तुंहिंजो, हिते ई प्यार मोहबत पई हले। चई वज़ीर इहा बि ॻाल्हि तुंहिंजी सही आहे,
पर हाणे हीअं कर बीठी जाइ ते मोहबत जूं ॻाल्हियूं न आहिनि कबियूं, इहा मोहबत जी तोहीन आहे। मोहबत जूं ॻाल्हियूं कबियूं न वेही, हिन दिलि में चयो त लॻे थो मूंसां ठही वई, की ठीकु आहे किथे अचे, हे मां हंधु तुंहिंजे लाइ विछाए छॾियो आहे, मूंखे ख़बर ई तूं ईंदे, इन करे मां अॻ में तुंहिंजे लाइ बिस्तरो विछाए छॾियो, वेह हिन मथां वेही ॻाल्हियूं था कयूं। जीअं जो वज़ीर वेठो तीअं खट ऊंधी थी पई, वज़ीर पंहिंजे खूह में अंदरि किरियो, खूह में अंदरि जो किरी पियो। फथड़ी सिरघ में जो त बादशाह वेठो आहे, जी बादशाह तूं छा थो करीं हिते? जी मां त जो कुझु कयां थो, पर तूं हिते छा थो करीं? जी मां बि इहो ई थो कयां जेको तूं थो करीं बादशाह। चई हलिया वेह, पीती ड्रव इश्कमो। वज़ीर बि वेही रहियो उते, हे मानी धानी उते ॾियनि पई जीअं जहिड़ा रहनि। 2 ॾींहं गुज़रिया, कोटवार चयो त वज़ीर बादशाह आया हेॾे मुंहिंजे ख़्याल में, पर मां सम्झ अलाए काॾे गुम थी विया, भला मां बि वञी खड़कायां त भला, हेॾी ख़ूबसूरत आहे। हिन जे दरवाज़ो खड़कायो, माई दरवाज़ो खोलियो, जी केरु? चई मां कोटवार आहियां बादशाह जो। चई हलिया हलिया आयो टपी। चई हाणे हे तुंहिंजो घरु आहे जंहिंमें तूं रहीं थी, मुड़ुस जी को भलो करीं आहे, केॾी तूं ख़ूबसूरत थी, अलाह तोखे वेही पाण ठातो आहे, तूं वरी हिकिड़े हारी सां हिकिड़े मज़दूर सां तूं शादी कई आहे। चई कोटवार तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे। चई हाणे फाटल कपिड़ा पातल अथई, न हार न सिंगार, हुनर कुझु आहे कोन जो तोखे ॾिए। चई कोटवार तुंहिंजी ॻाल्हि इहा बि सही आहे। चई अगरि तूं मूं वटि हली ऐं मूंसां तूं शादी करीं, मां हिनखे मां मिंट करे वठां, मिंट तुंहिंजो निकाह हिन खां भंजरायां ऐं तूं मां तोसां शादी कयां। चई कोटवार तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे। चई हाणे उहा तुंहिंजी मर्ज़ी, पर मां आयो आहियां त को माना तोसां जेका मुलाक़ात कयां, का कचहरी कयां। चई कोटवार तुंहिंजी ॻाल्हि इहा बि सही आहे, पर प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं बीठी जाइ ते न आहिनि कबियूं, इहा त प्यार जी बेइज़ती आहे। हलिया वेह खट ते वेही मोहबत जूं प्यार जूं ॻाल्हियूं कयूं, बीठी जाइ ते ॻाल्हियूं न आहिनि कबियूं मोहबत जूं। कोटवार दिलि में चयो त मूंसां ठही वई हाणे। जी किथे विया? चई हलिया मां तोखे हंधु बिस्तरो अॻ में विछाए छॾियो, मूंखे ख़बर ई तूं ईंदे न, मुंहिंजी दिलि में अॻ में तुंहिंजे लाइ प्यारु पैदा थी वियो। हलिया वेह। जीअं जो खट ते वेठो कोटवार, त कोटवार बि खूह में अंदरि, कोटवार बि उते फथड़ी निकितो जेॾी महिल जो ॾिठई त बादशाह ऐं वज़ीर वेठा आहिनि। चई बादशाह वज़ीर तव्हां छा था कयो हिते? चई असां त जो कुझु बि कयूं था, पर तूं ॿुधाए तूं कीअं हिते आहीं? चई मां बि ईअं ई आहे जीअं तव्हां आया हो। चई वेह पीती ड्रव इश्कमूं, हलिया वेह असां गॾु। हाणे जो हे जो किरन जो हेठि पिया, ज़रूरु हिननि खे धक बि लॻनि पिया, कंहिंखे टंग में, कंहिंखे बाह में, कंहिंखे मथे में। उहो बि वेही रहियो हुन सां गॾु, हे मानी धानी उते ॾियनि पई। 2-3 ॾींहं गुज़रिया, मुंशी चयो त सभु विया काॾे गुम थी, भला मां वञा, भला माई जो वञी पासो वठां। ऐं मुंशी उतां निकिरी पियो, अची दरवाज़ो खड़कायईं। चई केरु? चई मां बादशाह जो मुंशी आहियां। चई हली आहे? चई भली आहे, जी आहे, मूंखे तुंहिंजो त इंतज़ारु हुयो। मुंशी जो लॻे थो मूंसां ठही वई, मूंसां हाणे प्यारु आहे, मां बि ख़ूबसूरत आहे, माई बि ख़ूबसूरत आहे। आयो अंदरि टपी। चए हिन घर तुंहिंजे खां धप पई थी अचे, तूं हिन घर में थी रहीं? चई मुंशी तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे। चई तूं असांजे घर में रह, जिते ख़ुशबू लॻी पई आहे, सुबुह सुबुह असां घर में ख़ुशबू हूंदी आहे, असांजे घर में नौकर चाकर हूंदा आहिनि, तूं हिते पाण पई थी कमकार करीं। चई मुंशी तुंहिंजी इहा बि ॻाल्हि सही आहे। चई तूं हेॾी ख़ूबसूरत, तूं पाण थी कमकार करीं घर जो, तोखे त 2 बानियूं हुजनि। चई मुंशी तुंहिंजी बि ॻाल्हि सही आहे। चई अगरि तूं मूंसां जे शादी करीं त इहे सभु ऐश मां तोखे ॾींदुसि। चई मुंशी तुंहिंजी ॻाल्हि इहा सही आहे, पर चई जॾहिं शादी थिए हाली त मूंसां मुलाक़ात करे मलजो। चई मुंशी ॻाल्हि ॿुध, हाणे बीठी जाइ ते मोहबत प्यारियूं ॻाल्हियूं कबियूं न, इहा त प्यार ऐं मोहबत जी बेइज़ती आहे। अरे वेही कबियूं न ॻाल्हियूं प्यार मोहबत जूं, बीठी जाइ ते न आहिनि कबियूं। हली आहे। चई किथे विया? चई ॾिस मां तुंहिंजे हंधु अॻ में विछाए छॾियो, मूंखे ख़बर ई तूं ईंदे। मुंशी चयो भणा हे त अॻ में मूंखां मरे पई, बाक़ी मां अजाए 2-3 ॾींहं लेट कई। जेॾी महिल मुंशी वेठो त खट ऊंधी थी पई, अंदरि हले वियो खूह में। हाणे चारई अंदरि, मुंशी फथड़ी निकितो, सिरघ में जो पतो ॾिठईं त अॻ में 3 ॼणा वेठा आहिनि। चई तव्हां हिते कीअं? चई तूं हिते कीअं? चई जीअं तव्हां तीअं मां बि। चई पीती ड्रव इश्कमूं। चई हाणे छा कयूं, हाणे कीअं हितां निकिरूं? हल हिते ताईं 15 ॾींहं गुज़री विया हिननि किथे अंदरि।
उतां बादशाह जेके रड़ियूं कयूं, असांखे कढु ॿाहिरि, तूं जीअं चवीं तीअं असां कंदासीं, असांखे ॿाहिरि कढु। हिन जो ठीकु आहे, मां सोचींदुमि पोइ हिन खां पोइ मां तव्हांखे कढंदुसि। बादशाह जो हिकु न रुॻो ॿाहिरि कढे, बाक़ी हिन माई खे सेखत अहिड़ी ॾींदा वरी यादि कंदी, हिकु निकिरूं रुॻी, हिते त मरी वियासीं असां। हिन छा कयो, नंढा ॿार ओड़े पाड़े जा घुराए, उन्हनि खे चई ॻाल्हि ॿुधो, हे पैसा ॾोकड़ ॼांव थी, वञो सभु पखी पकिड़े उन्हनि जा पर पटे मूंखे आणे ॾियो, बसि जेके पखी आहिनि। नंढा ॿार हुया, विया उते झंग में, पखियुनि खे पकिड़े उन्हनि जा पर पटे पाचका भरे खणी आया। चई अचे वठि, रखियईं। चयनि ॻाल्हि ॿुधो, हे पैसा अथव मूंखे 2-3 टीन मुगान जो तेल जा। अॻे दौर में सरें जो तेल जेको उहो भाॼीअ में इस्तेमालु उहो ई कंदा हुया, या ग्रीस जी शइ असां ॾियूं था उनखे बि इहो ई तेल ॾींदा हुया। पोइ हिन में दर ख़ाक मिलाए पोइ इन जो मखु ॾींदा हुया कंहिं बि शइ खे। जो अॻे दौर में ग्रीस त कोन हुयो, सरें जो तेल इहो ई इस्तेमालु थींदो, सभु कम में इहो ईंदो हो। मथे में माण्हू इहो हणंदा हुया ऐं भाॼी में बि इहो विझंदा हुया, पर कंहिं शइ खे मखु ॾींदा, वरी ख़ाक मिलाए उन में तेल में पोइ उनखे मखु ॾींदा हुया। हिनखे चई मूंखे 2-3 टीन आणे जो सरें जे तेल जा। छोकिरा वञी खणी आया, टीन आणे न हुनखे। अचे बादशाह वरी रड़ियूं कयूं ॿिए ॾींहं ते, चई असांखे कढ, असांखे अलाह खे मञ, असांखे कढ, असां त कुझु न कंदासीं। चयनि ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो मुंहिंजो शर्त अथव, उन ते मां तव्हांखे कढंदुसि। चई कहिड़ो? चई जेको मां तव्हां चवंदुसि तीअं तव्हां कंदव। चई असांखे सभु शर्त तुंहिंजा मंज़ूर, तूं असांखे कढ हितां। चई ठीकु आहे। हिन छा कयो, जो वॾी तई हिकिड़ी चाढ़ियईं तेल जी, उन में तेल लाहे, उन तेल खे अचे गरम करे, उन में अदर ख़ाक विझी अचे उनखे मिलायईं। अचे मिलायईं त सॼो हाणे जेको तेल हुयो सॼो डांबर थी पियो कारो। तई खे लाहे उते रखाए, जंहिंमें ठरी वियो तेल, हुनखे हिकिड़े खे सर कयईं, त कुझु न कंदासीं। चयनि ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो मुंहिंजो शर्त अथव, उन ते मां तव्हांखे कढंदुसि। चई कहिड़ो? चई जेको मां तव्हां चवंदुसि तीअं तव्हां कंदव। चई असांखे सभु शर्त तुंहिंजा मंज़ूर, तूं असांखे कढ हितां। चई ठीकु आहे। हिन छा कयो, जो वॾी तई हिकिड़ी चाढ़ियईं तेल जी, उन में तेल लाहे, उन तेल खे अचे गरम करे, उन में अदर ख़ाक विझी अचे उनखे मिलायईं। अचे मिलायईं त सॼो हाणे जेको तेल हुयो सॼो डांबर थी पियो कारो। तई खे लाहे उते रखाए, जंहिंमें ठरी वियो तेल, हुनखे हिकिड़े खे सर कयईं, हेॾे आ विझे रसो, छिके बादशाह खे कढियईं। या ॻाल्हि ॿुध, निकिरी तूं आएं हिते ॿाहिरि, हाणे हिते ड्रम में बीह, ड्रम में बीठो, हिन जा भरे तेल जा 2-3 कुपड़ा भरे मथां जो विझई, सॼो थी वियो कारो। चई हेॾे हाणे वरी वठी वियसि खांभण में सिधो कमरे मंदरु। उते हिन जेको त पर जेके हुया पखियुनि जा विछाए छॾियाईं, उन मथां चाण हिते लेट, उन जे मथां लेटियो। चई हाणे त कुंड में थी वेही रह, पोइ मां तोखे मोकिलियां थी। होॾो हिन नियापो मोकिले छॾियो पंहिंजे मुड़ुस ॾे, हली आ, मां उहो जानवर हथु कया आने। वरी हिन ॿिए खे कढियो, वज़ीर खे, वरी उनखे बि तेल सॼो हारे मथां मखे, उनखे वञी जेके पर हुया उन्हनि जे मथां लेटाईंसि। हाणे पर हिननि खे चुंबड़ी पिया। वरी 3 खे, वरी 4 खे, सभिनि सां इहो ई कमु कई। हाणे हे जन इंसान नज़र ई कोन पिया अचनि, अलाए छा हुया हे। हिकु तेल कारो, ॿियो वरी मथां खंभ हिननि खे। जॾहिं हिन जो मुड़ुस जो आयो, मुड़ुस खे जी ॻाल्हि ॿुधो, मां 4 जानवर हथु कया आहिनि, ॿधल अथई अंदरि कमरे में। हाणे हे वञी ॾे बादशाह खे। जे अची ॾिठई हिननि खे, चई ॻाल्हि ॿुध, हे ॿोलियूं घणियूं कंदा अथई, पर हे ॾंडो साण हुजई, जेको बि ॿोली करे ॻाल्हाए हण ॾंडो, बसि। हे घणियूं ॿोलियूं कंदा आहिनि, जानवरनि जूं, माण्हुनि जूं, पखियुनि जूं, पर ॾंडो डर न कजांइ। ॾंडो हिन हथ में करे उन्हनि खे रसो विझी चैन खे ॿधी, राति जो सिधो आयो बादशाह वटि महलात में। त उते त बादशाह त हुयो ई कोन, जो बादशाह ॿधल हो हेॾे। पुछाए की उते चौकीदार में, चई ॾे हाल वाल, चई ख़बर कान्हे बादशाह जी। हिन चयो लॻे थो बादशाह हिन महिल सुम्ही पियो हूंदो। वरी हुनखे चई भला चाबी मूंखे ॾे, मां हिनखे बंदि कयां। बादशाह मूंखे मोकिलियो हो जेके 4 जानवर मांदा आहिनि, हुन बि ॾिनसि चाबी, चई वठि वञी उते बंदि कयईं हिननि खे। चयां सुबुह जो ॾियां हुनखे बादशाह खे ॾियां, पोइ वञा घर। हे सुम्ही पियो उतड़े।
हिननि सोचियो हाणे कीअं कयूं। सुबुह थींदो सॼी कचहरी ॿुधो आहे त भाऊ 4 जेके आहिनि जानवर उन्हनि खे कुही उन्हनि जी वह जो तेल ठाहींदासीं। हे त माण्हू असांखे कोहंदा हाणे। बादशाह जो असांजा माण्हू इंतज़ारु कंदा ई कोन, हे असांखे कोहंदा ओॾी महिल ई जो हकीम चयो कचहरी में उहो प्लान त हुयो असांजो। सोचे सोचे त चई ॻाल्हि ॿुधो, हे जेको वॾो पथर जेको ॾिसो था न पासे में, चई हा, चई हिन पथर खां सुरंग वञे थी सिधो मुंहिंजे घर। हिन पथर खे सभई थी ज़ोर ई हटायो, मां हिन सुरंग में अंदरि वञा पोइ तव्हांजो बंदोबस्तु कयां। अचे सुरंग अचे हुनखे पथर खे जो हटायूं त बादशाह अंदरि घिड़ी पियो हुन में अंदरि, वरी पथर हिन मथां ॾेई छॾियो। बादशाह त सुरंग में सिधो आयो अंदरि महलात में। अचे जो दाहूं कीअं ज़ाल खे सरकी, ज़ाल जो हिनखे ॾिठो भेण को जानवर अलाए छा आहे, हे त आदम खोल लॻो पियो। अचे जो रड़ियूं कयईं, उहे नौकर चाकर जेके नौकिरियाणियूं सभु ॾंडा खया, अचे वरितो बादशाह खे। बादशाह रड़ियूं करे मां बादशाह बादशाह। आख़िरकार ज़ाल सुञातो हिन जो ॻाल्हाइणु त वाक़ई मुंहिंजो मुड़ुसु आहे। हुनखे चई छॾियो, हिनखे छॾियो, हिनखे चई छे लका तोसां कीअं थियो? की लका खे चयो जल्दी कर घासलेट घुराए मूंखे धोई साफ़ु कर, मूंखे वीचार पोइ हाल वाल थींदा। ओॾी महिल हुकुम कई नौकरनि खे घासलेट खणी अचो। घासलेट हणी सॼो तेल लाहे साफ़ु करे वीचारे हे सुम्ही पियो सुकून निंड कई महलात में। सुबुह थियो, जेॾीमहिल सुबुह जो थियो आयो, अचे पंहिंजी कुर्सी ते वेठो। हो बि निंड मां उथियो जेको ग़रीब शख़्स हुयो। चई हाणे वञी हिन ॾे खोले वञी बादशाह खे ॾियां। अचे ॾिसे त भई 3 ॼणा चोथों कोन्हे। अचे ॾंडो खणी अचे वरिते हिन टिनि खे। चई ॿुधाए चोथों काॾे वियो? चई चोथे जी ख़बर कान्हे का, बाक़ी हाणे तूं हीअं कर, तूं असां वठी हल असांखे बादशाह ॾे। बादशाह जे पुछा करे चोथों किथे आहे न? चए बादशाह अगरि चोथे जी अगरि पुछा थो करीं त पोइ ख्वार तूं बि थींदे, बसि ईअं चइजांइ तूं बसि। हुन चयो ठीकु आहे भला। विझी रसो ॿधी हिननि खे सिधो खणी आयो उतरे। बादशाह जो ॾिठो हिननि खे। बादशाह जो मां तोखे 4 चया। चई बादशाह अगरि चोथे जी ॻाल्हि पुछा थो करीं त पोइ तूं बि ख्वार थींदे। बादशाह हिते चुप करे वेही रहियो। चई हिननि खे छॾियो, हिननि खे चई वञो। हिननि हथ कढी चई वञो तव्हां पंहिंजे घर। पंहिंजे घर हलिया विया। उहो बि तड़बड़ करे चङे नमूने सां अचे उताक में वेठा। ग़रीब शख़्स खे त इनाम ॾेई मोटाए छॾियईं। हाणे अची वेही पाण में सलाह कयूं हाणे छा कयूं। हिते वेही वेही बादशाह जो ॻाल्हि ॿुधो, ग़लती असांजी आहे। उहो साम थी असांजे शहर में आयो, असांखां रोज़गारु घुरियईं त रोज़गार ॾियो मूंखे, पर नियत असां ख़राबु कई। हू माई जेका उहा पाक साफ़ हुई, जे माना एॾो पंहिंजो दिमाग़ु वेड़ाए पंहिंजी इज़त बचायईं ऐं पंहिंजे मुड़ुस खे बि बचायईं। त हाणे असांखे अगरि जे खणंदासीं को एक्शन, उन माई खे अगरि असां तंग कंदासीं या हुन जे मुड़ुस खे माराईंदासीं त इहो सही न थींदो। इन खां बहितर ई हाणे हिते ई ॻाल्हि खे ख़तमु करे छॾिजे। जीअं असां हुन ग़रीब शख़्स खे वठी जेल में ईंदासीं, वरी इहा ख्वारी थींदी, माण्हू चवंदा हे उहे ई अथव 4 जंहिंजो कारो मोह करे माई मोकिलियो हो। इहा बि असांजी बेइज़ती थींदी। इन खां बहितर इन ॻाल्हि खे हिते ई ख़तमु करे छॾियो ऐं हुन ग़रीब शख़्स खे जेको इनाम ॾिनोसीं, हाणे ॿियो बि कुझु हुनखे इनाम ॾेई इनखे पोइ हितो ई लॾाए छॾ, न त इहो हूंदो हिते थी सघे इहा माई हली हली ख्वारी न करे असांजी। इन खां बहितर हिनखे ॿियो कुझु बि ॾेई इनखे चइजे हाणे तूं भली ॿिए पासे वञ, मथां असां हिफ़ाज़त न करे सघूं। हाणे इहो कमु ईअं ई कजे। पोइ हुन ग़रीब शख़्स खे घुराए हिननि चयो ॻाल्हि ॿुधो, असां वटि बदअमनी वधी वई आहे। हाणे हे तोखे असां पैसा ॾोकड़ ॾियूं था, हे अन्न ॾियूं था, तोखे सवारी ॾियूं था, तूं ॿिए कंहिं शहर में लॾे वञी वेह। हुन अन्न वग़ैरह हर शइ ॾिनऊं, पैसा ॾोकड़ ॾिनऊं। जीअं माई खे चई हल त हलूं। चई छाकाणि जी बादशाह चयो तव्हां हितां बसि लॾे वञो, हितां चोराकारी घणी लॻी पई आहे। माई चयो ठीकु आहे हल। पोइ माई मुड़ुस खे पंहिंजी हक़ीक़त ॿुधाई, पंहिंजे मुड़ुस खे। हीअ ॻाल्हि हेतिरी हुई त बादशाह खे पंहिंजो ख़ौफ़ थियो, मथां सुभाणे मूंखे ख्वार करे। पर इहो बादशाह सही कयो जो असांखे कढियईं। न थी सघे कॾहिं न कॾहिं इंसानु आहे कावड़ चइसि हा तोखे नुक़सानु जा मूंखे नुक़सानु ॾेई विझी आहे, कहिड़ी ख़बर आहे, या कोटवार नुक़सान जी आहे या वज़ीर नुक़सान जी आहे। हे बादशाह सम्झ वारो जीअं असांखे पैसा ॾोकड़ ॾेई इज़त सां असांखे हितां रवानो कयईं। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर